कल असां कवर कयो हुयोसीं मिर्ज़ा कलीच बेग खे। अॼु असां नेक्स्ट टॉपिक कंदासीं, उहो आहे डॉक्टर गुलाम अली आलाना। ठीकु आहे, इन जो असां सवा उमिरि पढ़ण खां पहिरीं पहिरीं इन जो तारुफ़ ॾिसंदासीं त डॉक्टर गुलाम अली आलाना जो तारुफ़ छा आहे। डॉक्टर साहब पंहिंजी पूरी ज़िंदगी सिंधी अदब, सिंधी ॿोली ऐं अदब जे लाइ वक़फ़ करे छॾी। पाण जॾहिं सिंधियोलॉजी जो डायरेक्टर हुयो तॾहिं सिंधी अदब ऐं सकाफ़त खे गॾु करण लाइ ॾींहं राति हिकु करे छॾियाऊं। ठीकु आहे, हाणे जॾहिं जिते बि ज़िक्र ईंदो आहे न डॉक्टर गुलाम अली आलाना जो, त उन जो बि मिर्ज़ा कलीच बेग वांगुरु तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। छाकाणि त हिन जेका हिन जी पूरी ज़िंदगी आहे, पहिरीं त ही जॾहिं लेक्चरार हुया, उन खां बाद में प्रोफेसर थिया, प्रोफेसर थियण खां बाद में सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर बि रही चुका आहिनि। ऐं उन्हनि सां गॾोगॾु पाण सिंधियोलॉजी जा डायरेक्टर बि हुया, ऐं सिंधियोलॉजी जा जॾहिं डायरेक्टर हुया त हिननि मतिलबु एतिरी मसरूफ़ ज़िंदगी हूंदे बि हिननि ॾींहुं राति हिकु करे उन सिंधियोलॉजी जेको इंस्टीट्यूट आहे, हिकिड़ो इदारो आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो में, तव्हां शायदि ॾिठो बि हूंदो, तव्हां उते विया बि हूंदा। त जॾहिं हू सिंधियोलॉजी इंस्टीट्यूट जो डायरेक्टर हुया त तॾहिं हुननि ॾींहुं राति हिकु करे सिंधी अदब ऐं सकाफ़त खे गॾु कयाऊं। ठीकु आहे, जॾहिं तव्हां वेंदा त उते तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं नुमाइश लाइ नज़र ईंदियूं। ठीकु आहे, हाणे हिन जा जेके मेन कम आहिनि न, हिननि जा जेके मेन कम आहिनि, उहो मेन कम आहे त हिननि पहिरीं पहिरीं त जेको सिंधी अदब ऐं सकाफ़त आहे उन्हनि खे गॾु करण लाइ ॾींहं राति हिकु करे छॾियाऊं। उन खां बाद में हिननि जो जेको ॿियो कमु आहे त हिननि सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफीअ ते बि कमु कयो आहे। हाणे लिसानी जाग्राफीअ जो मतिलबु छा आहे त सिंधी ॿोलीअ में जेके मुख़्तलिफ़ लहजा हूंदा आहिनि। ठीकु आहे, छाकाणि त जॾहिं ॿ कोह बि परते वञिबो आहे त उते छा हूंदो आहे त सिंधी ॿोलीअ में असांखे थोरो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे। त हिननि उन्हनि सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफीअ ते बि कमु कयो आहे। जीअं ॾिसो, सिंधी ॿोलीअ में मुख़्तलिफ़ लहजा हूंदा आहिनि, मयारी लहजो, उतरादी लहजो ऐं लाड़ी लहजो, ऐं उन्हनि लहजनि में बि फ़र्क़ु हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां लाड़काणे जी साइड वेंदा त तव्हांखे उन माण्हुनि जे ॿोलीअ में फ़र्क़ु नज़र ईंदो। हुन खां अलावा जेकॾहिं तव्हां नवाबशाह वारी साइड वेंदा त तव्हांखे उन्हनि जी बि ॿोलीअ में फ़र्क़ु नज़र ईंदो, या जेकॾहिं तव्हां उतरादी साइड वेंदव त उते बि तव्हांजे बदेन थी वियो, ठठो थी वियो, त उते बि उन माण्हुनि जे ॿोलीअ में तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। हाणे इहे जेके सिंधी ॿोलीअ जे लहजनि में फ़र्क़ु आहिनि न, उन्हनि ते बि डॉक्टर गुलाम अली आलाना कमु कयो आहे। उन्हनि खां अलावा डॉक्टर साहब सिंधी सूतियात ते बि कमु कयो आहे। ठीकु आहे, हाणे सिंधी सूतियात मां छा मुराद आहे त जेके सिंधी ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ आवाज़ आहिनि। ठीकु आहे, जीअं फॉर एग्ज़ाम्पल काफ हूंदो आहे, त किनो, कुनो, याने सिंह, त मतिलबु अहिड़े क़िस्म जा जेके लफ़्ज़नि जा उचार हूंदा आहिनि या लफ़्ज़नि जा जेके आवाज़ हूंदा आहिनि, त उन्हनि ते बि कमु कयो आहे। ॾिसो, हाणे सिंधी ॿोलीअ जी चाहे लिसानी जाग्राफी हुजे या इल्म सूतियात हुजे, त इहे मतिलबु अहिड़ा कम आहिनि जेके तमामु घणी महिनत आहिनि, तमामु घणी काविशूं उन्हनि में घुरिबल आहिनि। त तव्हां जॾहिं डॉक्टर गुलाम अली आलाना जो सवाल अचे थो, चाहे उहो सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफी ते पुछे थो या ओवरऑल पुछे थो, त तव्हां हुनजो तारुफ़ में इहे सभु शयूं डिस्कस करे सघो था त हिकु सिंधियोलॉजी वारो, छाकाणि सिंधियोलॉजी वारो बि डॉक्टर साहब जो हिकु बहितरीनु कमु थियल आहे, जिते हुननि सिंधी ॿोलीअ जी अदब ऐं सकाफ़त खे सहेड़ियो आहे। ऐं उन खां अलावा उन जे तारुफ़ में तव्हां ॿी इहा ॻाल्हि करे सघो था त पाण इल्म सूतियात ते कमु कयो आहे, सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफी ते कमु कयो आहे। ऐं उन खां अलावा पाण सिंधी ॿोलीअ जे बुन बुनियाद ते हिकु नज़रियो बि पेश कयो आहे। ठीकु आहे, जीअं तव्हां सिंधी ॿोलीअ जे बुन बुनियाद बाबति मुख़्तलिफ़ आलमनि जा नज़रिया पढ़िया आहिनि, अहिड़े तरीक़े सां डॉक्टर गुलाम अली आलाना बि पंहिंजो हिकिड़ो नज़रियो पेश कयो आहे। ठीकु आहे, हाणे तारुफ़ खां बाद में पाण असां हिननि जी सवाह पढ़ंदासीं। त हाणे सवाह में जीअं मां तव्हांखे ॿुधायो हुयो, त कोई बि शाइर हुजे या नसर निगार हुजे त असां पूरी हुननि जे ज़िंदगीअ जो मतिलबु जाइज़ो वठंदा आहियूं, उन्हनि जे पैदाइश, उन्हनि जो असुल नालो वग़ैरह वग़ैरह। हाणे जॾहिं असां डॉक्टर गुलाम अली आलाना जी ॻाल्हि कंदासूं त उन्हनि जे गुलाम अली आलाना वलद आलाना रहीम पाण पैदा थिया 1930 ठठे ज़िले में पैदा थिया, ऐं पाण बुनियादी तालीम ठठे मां वरिताऊं। उन खां बाद में कराचीअ मां मैट्रिक कयाऊं। कराचीअ मां मैट्रिक करे पाण 1953 मां सिंध यूनिवर्सिटी मां BA कयाऊं, ऐं 1950 में सिंध यूनिवर्सिटी मां ई MA कयाऊं। हाणे MA करण खां बाद में पाण 1963 में लंडन यूनिवर्सिटीअ जे मशहूर इदारे
स्कूल ऑफ ओरिएंटल एंड अफ्रीकन स्टडीज़ मां एमए लिसानियात जी डिग्री हासिल करे ऐं पाण अहमदाबाद में 1961 में सिंध यूनिवर्सिटी मां पीएचडी हासिल कयऊं। ठीकु आहे। हाणे पहिरीं मां तव्हांखे हुनजी ॿुधाए चुकी आहियां त सिंधी लिसानियात में हिननि कहिड़ो कमु कयो। अॻिते हली पाण बि लेजा ॾिसंदासीं त हुननि लेजनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में पाण इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जा डायरेक्टर बि रही चुका आहिनि ऐं सिंध यूनिवर्सिटी में इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जी इब्तिदा खां वठी मौजूदा सूरत में आणण लाइ अलाना साहब जेकी ख़िदमतूं ॾींहं राति हिकु करे सर अंजाम कयूं उन्हनि जो कोई बि भेट कोन्हे। उन लाइ खेसि जुस हुजे। पाण समूरो अरसो सिंधियोलॉजी जो प्रोफेसर ऐं इंचार्ज डायरेक्टर रहियो ऐं अगस्त 1983 में अलामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़ररु थियो ऐं उन खां बाद में 1993 में सिंध यूनिवर्सिटी में वाइस चांसलर मुक़ररु थियो ऐं 1998 में खेसि सिंधी ॿोलीअ जे बाख्तियार इदारे जो चेयरमैन मुक़ररु कयो। हाणे उन खां बाद में असां डॉक्टर गुलाम अली आलाना जूं अदबी ख़िदमतुनि ते थोरी नज़र विझंदासूं। उन्हनि में पहिरियों आहे सिंधी नसर जी तारीख़। हाणे सिंधी नसर जी तारीख़ हिकिड़ो किताबु आहे जेको डॉक्टर साहब लिखियो आहे साल 1966 में। हाणे जी हिन किताब जे नाले मां ई बिल्कुलु साफ़ ज़ाहिर आहे त उहो कंहिंजे बारे में हूंदो, नसरी अदब जे बारे में हूंदो। हिन किताब में मशहूर नसर नवेसनि जी अदबी ख़िदमतुनि जो तफ़सील सां जाइज़ो वरितो वियो आहे। हाणे हिन किताब में छा हुयो त पहिरीं पहिरीं नसर खे सम्झायो वियो त नसर जी वस्फ़ छा थींदी आहे, नसर जा केतिरा क़िस्म हूंदा आहिनि ऐं उन खां बाद में जेके अंग्रेज़नि जे दौर जा नसर निगार लेखक हुया उन्हनि खे बि हिन किताब में शामिल कयो वियो आहे उहो ॿुधाइण लाइ त मतिलबु अंग्रेज़नि खां अॻे जेके अरबन जो दौर हूंदो हुयो त उन्हनि में बि काफ़ी नसर नवेस हूंदा हुया जिन पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं हुयूं। पर हिन किताब में सिर्फ़ उन नसर नवेसनि जो ज़िक्र आहे जेकी हुन दुनिया मां लाॾाणो करे विया। मतिलबु जेके हमसेर हूंदा आहिनि न जेके उन दौर जा नसर नवेस हूंदा आहिनि त उहे नसर नवेस मतिलबु उन में शामिल हुया ॿ टे पर जेके मौजूदा दौर जा नसल नवेस हुया नसल नगार हुया उहे हिन बुक में कोन हुया। मतिलबु जेके पहिरीं वारा हुया उन नसल नवेसनि जो हिननि में ज़िक्र कयो वियो हुयो। उन खां बाद में जेका डॉक्टर गुलाम अली आलाना जी ॿी अदबी ख़िदमत आहे उहा आहे सिंधी ॿोलीअ जो बुनियाद। ठीकु आहे। हाणे डॉक्टर साहब ही किताब सख़्त महिनत खां पोइ लिखियो। हिन किताब में डॉक्टर साहब सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति थियल तहक़ीक़ जो तफ़सीली जाइज़ो वरितो आहे। ठीकु आहे। पाण हिन में सिंधी ॿोलीअ जे बाबति हिकु नज़रियो पेश कयो आहे। हाणे डॉक्टर साहब जे मुताबिक़ जेका सिंधी ॿोली आहे उहा मतिलबु हिकु ख़ुदि मुख़्तियार ॿोली चई सघो था उनखे उहा ॿोली आहे जेका सिंधू माथिरीअ जे हेठियनि हिसनि में ॻाल्हाई वेंदी आहे। जॾहिं असां ॿिया नज़रिया पढ़ंदासीं त के चवंदा सिंधी ॿोली संस्कृत जी माउ आहे, के चवंदा संस्कृत जी धीउ आहे। ठीकु आहे। त हर हिक जा जेके आलिमा आहिनि उन जा मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि। हाणे डॉक्टर साहब बि सिंधी ॿोलीअ जो हिकु नज़रियो पेश कयो आहे जेको इलाही मतिलबु हिकु महिनत घुर्बल वारो कमु आहे। उन खां बाद में डॉक्टर साहब जी जेका ॿी ख़िदमत आहे उहा आहे सिंधी लेखकनि जी डायरी डायरेक्टरी। ठीकु आहे। हिन किताब में डॉक्टर साहब सिंधी अदब में मशहूर तोड़े गैर मरूफ शख्सियतनि जो अहवाल ॾिनो आहे। हाणे हिन किताब में जेके बि मशहूर या गैर मरूफ जेके शख्सियतूं थी गुज़रियूं आहिनि न उन्हनि जे बारे में डॉक्टर साहब हिन किताब में उन्हनि खे कलम बंदि कयो आहे। उन खां बाद में जेको डॉक्टर साहब जो ॿियो हिकु अहम कारनामो आहे उहो कारनामो आहे सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफी। ठीकु आहे। ही हिकु तमामु ॾुखियो मौज़ू आहे ऐं हिकु मुश्किल वक़्तु आहे पर जीअं त डॉक्टर साहब खे सिंधी ॿोलीअ सां बेइंतहा मोहबत हुई उहे हिकु वॾे उहिदे ते रही करे बि मसरूफ़ रहंदे बि हुननि जेको आहे त सिंधी ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ जेके लहजा हुया उन्हनि में फ़र्क़ु ॾेखारियो ऐं उन्हनि जी सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफीअ ते हिकु शानदार कमु कयो आहे। ठीकु आहे। मतिलबु हिन में डॉक्टर साहब उहो ॾेखारियो आहे त जाग्राफी हदुनि जो ॿोलीअ ते कहिड़ो असरु थिए थो। हाणे डॉक्टर आलाना बतौर माहिर लिसानियात सॼे मुल्क में हिकु मञियल हैसियत रखे थो।
संदसि अक्सर किताब मज़मून हुजनि या मुकाले लिसानियात जे मौज़ू ते आहिनि। हिन साहब जी पीएचडी जो मौज़ू बि लिसानियात जो आहे। ठीक है। डॉक्टर अलाना सिंधी ज़बान जे असुल, नस्ल, हाल, माज़ी, मुस्तक़बिल, सिंधी ज़बान जा मसइला, सिंधी ज़बान जा लहजा, सिंधी ज़बान जूं खूबियूं वग़ैरह जहिड़नि अहम मौज़ुअनि ते भरपूर नमूने लिखियो आहे। उन खां बाद में डॉक्टर साहब जो किताब सिंधी सूतियात, लिसानियात जे शागिर्दनि लाइ बुनियादी अहमियत रखे थो। साइंसी तौरु लिखियल हिन किताब में सिंधी ॿोलीअ जी सूतियाती सिरिश्ते यानी आवाज़नि जे गुरू वग़ैरह ते कमु थियल आहे। हाणे जेको सिंधी सूतियात आहे न, असां हुनखे न इग्नोर कंदा आहियूं, पढ़ंदा कोन आहियूं। सिंधी बिहक जूं निशानियूं पढ़ंदा आहियूं। थोरो दम, अधु दम थी वियो, जिन खे असां इंग्लिश में पंक्चुएशन चवंदा आहियूं। त हाणे जॾहिं तव्हां शायदि पेपर ॾिठा हूंदा जेके पीसीएस रीशेड्यूल थिया 2020 जा, त हुन में सिंधी जर्नल जो पेपर कढी करे ॾिसंदा त हुन में सिंधी सूतियात ते सवाल आयल आहे। त हाणे सिंधी सूतियात त सभिनी खे ख़बर हूंदी त सूतियात कीअं हूंदी आहे, आवाज़नि जा उचार कीअं हूंदा आहिनि, आवाज़ कीअं हूंदा आहिनि, हुननि में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। पर ॾिसो जेकॾहिं कंहिं ॿार खे इहा ख़बर हूंदी त सिंधी सूतियात ते कहिड़े आलिम जो, कहिड़े अदीब जो कमु थियल आहे ऐं उहो पंहिंजो सवाल शुरू डॉक्टर गुलाम अली आलाना खां करे थो, त ऑब्वियसली जेको चेकर हूंदो त हुनखे इहा ख़बर हूंदी त हिन जेके ॿार जी जेका तयारी थियल आहे पेपर जी, उहा तमामु बहितरीन नमूने सां करे थियल आहे। त इन जे लाइ जेके नंढियूं नंढियूं विच में शयूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे बि तव्हां थोरो माइंड में रखंदा कयो। छाकाणि त वर्स्ट केस सिनारियो लाइ माण्हू खे तयारु रहणु खपे। कॾहिं कॾहिं अहिड़ा सवाल ईंदा आहिनि जिन खे मतिलबु असां उन्हनि खे प्रिपेयर न कयो हूंदो आहे या न सोचियो हूंदो आहे, पर तव्हांखे उन्हनि जी थोरो जेको आहे त इल्मु हुजणु ज़रूरी आहे जीअं तव्हां हुन ते आंसर एटलीस्ट आंसर डेवलप करे सघो। हाणे ॾिसूं था त सिंधी ज़बान जा कहिड़ा कहिड़ा लहजा थींदा आहिनि। सिंधी ज़बान जा त काफ़ी सारा लहजा आहिनि। असां कुझु चंद मशहूरु लहजा ॾिसंदासूं। जीअं त जिते डॉक्टर गुलाम अली आलाना जो ज़िक्र अचे ऐं त सिंधी लिसानियात ऐं लहजनि जो ज़िक्र न हुजे त उहा नाइंसाफ़ी हूंदी। हाणे उहे सिंधी ज़बान जा कहिड़ा लहजा आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल मयारी लहजो आहे ऐं उन खां बाद में उतरादी लहजो आहे, उन खां बाद में थरी लहजो आहे, उन खां बाद में लाड़ी लहजो आहे, माचकी लहजो आहे, जिगदाली जेको आहे त लहजो आहे, कोहिस्तानी लहजो आहे। ठीकु आहे। हाणे इन लहजनि खां बाद में इन लहजनि में असां फ़र्क़ु ॾिसंदा आहियूं त इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे। हाणे जीअं असां मयारी लहजे जी ॻाल्हि कंदासूं त इहो खेरपुर या नौशेरो फेरोज़ वारनि इलाइक़नि में ॻाल्हाए वेंदो आहे ऐं उतरादी लहजो जीअं उत्तर मतिलबु सखर थी वियो, शिकारपुर, जेकबाबाद ऐं लाड़काणो। ऐं जेको लाड़ी लहजो आहे ठठो, नवाब शाह जे ॾाखड़ू आहे, दादूअ जे जेके ॾाखड़ी हिसा आहिनि उन्हनि में ॻाल्हायो वेंदो आहे। ऐं जेको थरी लहजो आहे तव्हांखे ख़बर आहे त जेके थरपारकर वारा इलाइक़ा आहिनि उते ॻाल्हायो वेंदो आहे। हाणे उन लहजनि में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे, उन जे उचारनि में फ़र्क़ु हूंदो आहे, उन्हनि जे जेका ग्रामर आहे या बनावट आहे, इस्तलाह आहिनि, पहाका आहिनि, उन्हनि में बि हिननि में फ़र्क़ु हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे जीअं पाण उतरा जेके मयारी लहजो आहे उहे चवंदा आहिनि फॉर एग्ज़ाम्पल त हिन जो नालो छा आहे, हिन जो नालो छा आहे। ऐं जेके उतरादी चवंदा आहिनि न, उतरादी जेके सखर, शिकारपुर ऐं लाड़काणे वारा माण्हू हूंदा आहिनि उहे चवंदा त हिन जो नालो छा आहे। छा आहे न, छा आहे, हिन जो नालो छा आहे। खां बाद में जेके लाड़ी चवंदा उहे चवंदा हिन जो नालो छा आई, हुन जो नालो छा आई। ऐं जेके थरी चवंदा त हिन जो नालो छा आई। ठीकु आहे। त अहिड़ी तरीक़े सां हुननि में जेके लहजा आहिनि उन्हनि में फ़र्क़ु हूंदो आहे। ठीकु। उन खां बाद में डॉक्टर साहब जो हिकु ॿियो अदबी कारनामो आहे इंट्रोडक्शन ऑफ सिंधी लिटरेचर। हाणे डॉक्टर साहब ही किताब 1991 में लिखियो। 1991 में हिन किताब में डॉक्टर साहब सिंधी ॿोलीअ जी शुरूआत खां वठी अॼु ताईं थियल इर्तिक़ा जो मुख़्तसिर जाइज़ो वरितो आहे। हाणे ही डॉक्टर साहब ही किताब अंग्रेज़ी में लिखियो। हाणे अंग्रेज़ी में उन करे ही किताब लिखियो त जेके गैर मुल्की ऐं जेके गैर सिंधी माण्हू आहिनि उहे फ़ाइदो वठी सघनि। सिंधी में किताब लिखियल हुजे हा त ऑब्वियसली जेके पंजाबी आहिनि या जेके पश्तून आहिनि उहे त पढ़ी कोन सघनि हा, उन्हनि खे त सम्झ में बि कोन अचे हा। उन्हनि खे छॾे करे गैर सिंधी तव्हां जेके गैर मुल्की माण्हू आहिनि उहे बि सम्झी कोन सघनि हा। त तंहिं करे डॉक्टर साहब ही किताब अंग्रेज़ी में लिखियो त जीअं गैर मुल्की ऐं गैर सिंधी माण्हू बि उनखे पढ़ी सघनि, सम्झी सघनि
ऐं उन्हनि मां फ़ाइदो वठी सघनि। उन खां बाद में हिननि जा ॿिया बि डॉक्टर साहब जा किताब लिखियल आहिनि, जिन में आहे लाश, चोर, सिंधी सूरत तख्ती, सिंधी सूतियात ऐं सिंधी मुअल्लम। ठीकु आहे, ही सॼो हुयो डॉक्टर गुलाम अली आलाना जे बारे में। असां नेक्स्ट क्लास में, नेक्स्ट लेक्चर में ॿिए नस्ल निगार खे डिस्कस कंदासूं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।